पान फरमाइंदा हीअर मुंहिंजे हथ में नकद काशी कान्हे फलाणे दुकानदार खां वञ मुंहिंजे नाले ते जेको वठो थी कर्ज़ खण उहो कर्ज़ मां थो अदा कयां। हज़रत उमर चए थो सोना कर्ज़ खणी ज़रूरत कहिड़ी आहे हुजे त ॾिजे न त न। फरमाए थो उमर ही मुहम्मदी दरवाज़ो आहे हिन ते जेको ईंदो सो ख़ाली दरी जो सुभान अल्लाह। इमाम रब्बानी जी गाल पे कहने त 400 साल लगभग अॻु में ई सैयदना गौसे आज़म महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी पंहिंजो कपिड़ो ॾिनो जुब्बो ॾिनो तोहफ़ो ॾिनो हदियो ॾिनो फैज़ ॾिनो। जॾहिं इमाम रब्बानी आयो मैदान में तॾहिं पाते ई फरमाई त पाइण खां पोइ मूं में अलाह केतिरो फैज़ वधी। सुहिणे इमाम रब्बानी जे दौर में अकबर बादशाह हो पर दीनदार हो वो चमचा अची लॻसि चमचा देज वारा न समझो था हिकिड़ा चमचा जूं चमचियूं भलन जूं इज़तूं लुटाइण हिका पियूं खई जूं घर में अम्मा तुसां कहर थी रहियो आहे मां तुझे लाखों बिलो कया लाहे मुचरो पी वही तू छा कजे घर फिटान इज्जत वाल इज्जत लुटान क़यामत के लिहारे मरदी वो खबर पहुंची त तुझो हशर छा मुझे महबूब करीम जी ज़ात बरकत उम्मतियो हजरत इमाम रब्बानी जी मुखालफत में राज खड़ा था बादशाह जे मुवाफकत में कई मौलवी पे आया। बादशाह अकबर सही तो चवे वाकई अकबर नऊज़ बिल्लाह जो को दीन ठाहियो आहे सिख बि उन में हिंदू बि उन में हर मज़हब उन में गैर मुस्लिम उन में मुस्लमान उन में कहिड़ो प्रोग्राम आहे इन के मौलवी छो था करनि मौलवी त टीरा पर इमाम रब्बानी टिनो न खड़ो थी मैदान में आयो त इहा मुनाफ़िक़त क़बूल कान कढी सच्चो मुस्लमान सच्चो सुन्नी सच्चो वली जो काल थी दुनिया ते ज़िंदगी गुज़ार सुभान अल्लाह चोसी ये असल अहिड़ो आहे हिनखे सज़ा ॾियो। अकबर तो वियो मरी वरी उन जो पुटु हो जहांगीर उहो जो मैदान में आयो उन बि साॻिया पेर वरिता इमाम रब्बानी खे घुराए पियो त मूंखे सजदो करे जागो इमाम रब्बानी खे अल्लाह ताला उहा रोशन दिलि ॾिनी जैसा समझी लो मदीने वाले फरमा इत्तकू फिरासतल मोमिन फइन्नहु यनजुर बिनूरिल्लाह मोमिन जे कल्ब जी नजर खां डिजो ओ खुदा जे नूर सां ॾिसंदो निहारी दो त तुंहिंजी दिलि जूं रक़ूं बि खुली अॻाईंदी तुझी मुराद तुझो मतलब तो मकसद सब इहा रोशन थी ईंदो। हबीबन करीम जा आशिक़ो इमाम रब्बानी कुद्दस सिर्र नूरानी के बादशाह घुरायो चयोसीं सजदो कोन कंदी जी मां अटकली माण्हू दरवाज़े के हेठां उसारी कराए हेतिरो सिर्फ़ जंहिंमहिल माण्हू कंध लंघाए निकिरी निकिरी अचे एतिरो जारो छॾी हज़रत इमाम रब्बानी खे घुरायो साईं आया जारे खे ॾिसी पर मुंहुं पोइते कयूं अव्वल पंहिंजो हिकिड़ो पेर जारे मां लंघायो वरी ॿियो पेर लंघाए पोइ हीअ निवड़ी निकिरी आया हुनखे साम्हूं ई न ओ डॉक्टर इकबाल जो इमाम रब्बानी जे मज़ार ते पुछो सदे खबर है तू वारी कीअं में जतो हाजिर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर जाना चाहिए मज़ार ते हिकु न हज़ार भेरा वञो सजदो न कयो तवाफ न कयो बेदीनी न कयो शरनायूं दुहल न कयो भंग चर्श आफ़ी अमल न कयो उन तरीक़े सां वञो जंहिं तरीक़े सां वली राज़ी थिए ऐं तोखे दीदार बि कराए दुआ जतो मां इमाम रब्बानी मज़ार ते वियुसि
हाज़िर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर, जो खाक अब तक है रही मतले अनवार। उनजे कब्र जी मिट्टी मां अॼु बि नूर जो लाटा थी। गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे, गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे, अल्लाह ने पर वक्त किया उसको खबरदार। ओ इमाम रब्बानी जैसे फेर सां पूरी मुस्लिम दुनिया फेज़ वर्रा फेज़ याबा बीहर शरीफ उन जो फेज़ा, मलकानी शरीफ उन जो फेज़ा, ठट्टे में कई बुजुर्ग नक्शबंदी उन जो फैज़ा, सेवर में नक्शबंदी उन जो फैज़ा, पूरी दुनिया में उन जो फैज़ा। इमाम रब्बानी साईं जो फर्जंद हो ख्वाजा मोहम्मद मासूम, रुगी नस्ल जो पुत्र न हो पर रूहानी कमाल वारो। इमाम रब्बानी कंहिंजे पीउ खां फैज़ वरतो हाई, रूहानी मंज़िलूं माणियूं हाई, वॾा मक़ाम हासिल कया हाई। उन ख्वाजा मोहम्मद मासूम ऐलान कयो त मां हज ते थो वञा, मूंसां मुंहिंजा मुरीद हलनि त भली हलनि, पर उहे हलनि जन हिननि अखियुनि सां मुस्तफ़ा खे ॾिठो हुजे। जाॻो पिया कॾहिं कॾहिं ज़क हणंदा आहिनि माण्हू, बाबा राति मुश्किल कुशा सोने खे ॾिठो, छा ॿुधायां हज़रत अली खे ॾिठी। हा साईं सदके वञे कीअं ॾिठी? साईं नंढड़ी दाढ़ी खींचे ते ठहियल अच्छी बभोर दाढ़ी, अरे खुदा जी मार पई कूड़ ते। अली मुर्तज़ा जी दाढ़ी एतरी कुशादी ऐं वॾी हुई जो सॼो सीनो भरियल। ॾाढा न चओ चवंदी ॾाढी ॻाल्हि थो कयो न। अबा ॾे ख़बर शादी कोन कई, चई साईं मुंहिंजी जेका नाले कयल हुई न फलाणे जी न्याणी, उहा चई थी ॾाढीअ वारो आहे मूंखे न खपे। जागो तव्हां वटि त ख़ैर आहे न, ॿुधी हुजो तव्हांजी ॻाल्हि थो कयां। सुन्नत हबीब जिया ॾाढी रखाए मोमिन, महबूब जी सुन्नत, सुन्नत रसूल ते अमल कर, बेड़ा पार थी वेंदे। माण्हू चवंदा टोको कंदा भली टोको कनि, चर्चा कंदा भली चर्चा कनि, इहे चर्चा कंदा रहनि ऐं मज़ो तॾहिं थिए जो महबूब तोखे पंहिंजे भाकुर में छिके जन्नत ॾे वठी। सुन्नत रसूल ते अमल कर त कामयाब रही, लाजवाब जिंदगीअ में तू बि लाजवाब रही। सुन्नत रसूल ते अमल कर त कामयाब रही, लाजवाब जिंदगीअ में तू बि लाजवाब रही। जेका हबीब जी सुन्नत आहे उन ते अमल कर। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी सुन्नत जी इत्तिबाअ लाइ मकतूबा शरीफ़ में वॾो ताक़ीद कयो आहे, वॾी ताक़ीद कई आहे, वॾो शौक़ ॾियारियो आहे, वॾो हिर्स ॾियारियो आहे। चए थो को बि तेसी ताईं वली न थींदो जेसी ताईं मुस्तफ़ा जी सुन्नत खे पंहिंजो न बनाईंदो। तोखे पुछबो ॾे ख़बर वे फलाणे वटि, साईं हा कीअं, साईं छा थो पुछे? डर लॻा पिया, नेरनि ते माखी, मंझंदि ते ॿाकरो ॿोल, राति जो कुकरनि जा कहर, छा ॿुधायां वॾो कमु। ओ चरिया
पेट जी गाल पोर कर अबर दुस्तन वट दीन घणो उनके सोहबत में रहन वारन वट शरीयत अमल केतरो आहे उनके मुईदन में जिक्र जी केतरी घणाई आहे हजरत मखदूम अब्दुल रहीम गिरोह वारो बुजुर्ग रहमतुल्लाह अलैह जो को भेटाई जो